दोस्तों तव्हांखे छा थो लॻे, हाशिम छा वाक़ई अली खान खे मारण में कामयाबु थी वेंदो या वरी नाकाम थी वेंदो? ऐं दुलाब ड्रामे जे अचण वारा हाणे जेका एपिसोड आहिनि इन में दोस्तों हिकु त बहितरीनु कमु थियण वारो आहे, उहो वरी कहिड़ो, उहो मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे। छा सोढल बि मारियो वेंदो या सोढल जेको आहे पकड़ियो वेंदो या सोढल इन्हनि खे हथी कान ईंदो? छा थींदो छा न थींदो, सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढिड़े वीडियो में। आख़िर ताईं ॾिसंदा आहिनि लाइक सब्सक्राइब उदासी टीवी के ज़रूरु कंदा ऐं वीडियो सुठी लॻे शेयर बि करे छॾींदा। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, मंसूर खान त पंहिंजे फ़ाइदे में पइजी वियो शहदायनि वारनि में ऐं मुराद ॻोल्हण में पूरो। ऐं ॿियो त दोस्तों इहो ॻाल्हि ॿुधाईंदो हलां, अली खान जे मथां हमिलो बिल्कुलु कयो वेंदो। इहो हाशिम जेको आहे न पंहिंजो पूरो एक्शन ॾेखारींदो ऐं शाहनवाज़ खान खे त मौक़ो मिलियल आहे त कुझु न कुझु अहिड़ो कमु थिए जंहिंमें मां फ़ाइदो खणां। ऐं हाशिम कंदो बि सही, इहो कमु हिन टाइम ते थी बि वियो हूंदो जंहिं टाइम तव्हां मुंहिंजी वीडियो ॾिसी रहिया हूंदो। देरि में देरि तेसीं ताईं हाशिम हमिलो करे बि छॾियो हूंदो, नालो बदनाम कयो वेंदो कंहिंजो, मंसूर खान जे माण्हुनि जो। ख़ासि करे मुराद एॾे न मञंदो इन ॻाल्हि खे, लेकिन अली खान चवंदो त हुया मंसूर खान जा माण्हू। अहिड़े हिसाब सां छो त हमिलो करे वरी उन साइड भॼी वेंदा, जीअं शक पए मंसूर खान जे उतां करे भॼी विया आहिनि त इन जा माण्हू आहिनि। बहरहाल कमु ज़बरदस्त थियण वारो आहे अचण वारे एपिसोड में दोस्तों। अल्लाह हाफ़िज़।